ईरान जे जवाबी कार्रवाइन अमरीका इसराइल जा होश खता करे छॾिया। तलबीब ते कैलेस्टर बमन सां लेस ख़ैबर शिकन मिसाइलनि जो बरसात। इसराइल ते दर्जने ड्रोन्स ऐं मिसाइलनि सां हमलो कयो वियो। इसराइल जे ॿिनि शहरनि ते बि मिसाइलनि जो बसकारो सायरन ॿधी विया। इसराइली शहरी ख़ौफ़ विचां शेल्टरनि तरफ़ भॼंदा रहिया। तलबीब जे ॿिनि गोरियुन एयरपोर्ट ते खरमशहर मिसाइल फायर करण जी दावा। पासदारा ने इनकलाब जो जमराहे ते इसराइली 27th स्क्वाड्रन फोर्स के निशानो बणाए वियो। तेहरान, इस्फहान ऐं कुर्दिस्तान में इसराइली ड्रोन किराए पिया। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान 6 इसराइली हरमस ड्रोन में तबाह कया आहिनि। बहरीन जे गादी वारे शहर मनामा में 2 होटलनि ऐं हिक रिहाइशी इमारत ते हमलो। बहरीनी इख़्तियारनि जो जमराहे त हमले में को बि जानी नुक़सान नाहे थियो। इमारत खे नुक़सान पहुतो आहे। रियास में सुबुह सवेर प्रिंस सुल्तान एयरबेस ते बैलिस्टिक मिसाइल फायर कया विया। सऊदी दिफ़ा वारी वज़ारत जो जमराहे त 3 मिसाइलनि खे अफ़वाह में तबाह कयो वियो आहे। ईरानी ड्रोन हमलनि बाद इराक़ी कुर्दिस्तान कैंप में बाहि लॻी वई। अमरीका इसराइल तरफ़ां 7 ॾींहं बि ईरान ते हमलनि जो सिलसिलो जारी। अमेरिकी इसराइली फ़ौज ईरान जे 636 हंधनि ते बमबारी। जंग में शहीद ईरानी शहरनि जो अंग 1230 थी वियो। हमलनि में 14 मेडिकल ऐं फार्मास्यूटिकल कंपनियुनि खे निशानो बणाए वियो। पासदारा ने इनकलाब पारां अमेरिकी USF-15A ईगल फाइटर जेट तबाह करण जी दावा। अमेरिकी इख़्तियारनि जहाज़ तबाह करण जी दावा बेबुनियाद करार ॾेई रद्द करे छॾी। तेहरान में मुसाफ़िर खाने ते बमबारी, 17 माण्हू शहीद। ईरान डील लाइ फ़ोन कई पर असां चयो त हाणे घणी देर थी वई आहे। असां जंग में ईरान खां वधीक संजीदा आहियूं। सभ खां पहिरियां ईरान खे ख़तमु करणु चाहियूं था। ईरानी नेवी खे मुकमल ख़तमु करे छॾियो आहे। उन जे मिसाइल ऐं ड्रोन सलाहियत खे बि घटि कयो पियो वञे। अमेरिकी सदर डोनाल्ड ट्रम्प जो व्हाइट हाउस में तक़रीब खे ख़िताब। चवण आहे त ईरान वटि हाणे न फ़िज़ाई आहे ऐं न ई फ़िज़ाई दिफ़ाई निज़ाम। उन जा समूरा जहाज़ तबाह थी चुका आहिनि। हू यकीनी बणाईंदा त मुस्तक़बिल में जेको बि ईरान जी क़यादत कंदो उहो अमरीका इसराइल खे धमकी न ॾींदो। ईरानी पासदारा ने इनकलाब जा कमांडर ऐं दुनिया में मुक़रर ईरानी सफ़ीर पंहिंजी हुकूमत खां धार थी हिकु नए ऐं बहितर ईरान जी जोड़जक में अमरीका जी मदद कनि। ईरान में ऑपरेशन कामयाबी सां अॻिते वधी रहियो आहे। ईंदड़ मरहले में ईरान जे मिसाइल पैदावार ख़तमु करे छॾींदासीं। अमरीका अञा हाणे ईरान में जंग शुरू कई आहे। उहा जंग 4 हफ़्ता भली सघे थी, 8 हफ़्ता या उन खां वधीक भली सघे थी। असां वटि जंग जे सामान जो वॾो ज़ख़ीरो आहे। अमरीका जो बचाव वारो वज़ीर पैट हेगिस सेंटकॉम पारां 72 कलाकनि दौरान तक़रीबन 200 ईरानी हदफ़नि ते हमला करण जी दावा। B-2 बमबार जहाज़नि केतिरनि ई बंकर बस्टर बमनि सां घुराए में दफ़न बैलिस्टिक मिसाइल लॉन्चर्स खे तबाह कयो आहे। ऑपरेशन जे ईंदड़ मरहले में ईरान जे मिसाइल पैदावार जी सलाहियत खे तबाह करे छॾींदासीं। सेंटकॉम कमांडर एडमिरल ब्रेट कॉपर। इसराइल ईरान जंग जो नओं मरहलो शुरू करण जो ऐलान करे छॾियो। इसराइली आर्मी चीफ जो चमड़ाहे हू सरप्राइज़ ॾींदा, पर सरप्राइज़ कहिड़ो आहे उहो हाणे नथा ॿुधाए सघनि। ईरानी क़यादत ऐं फ़ौजी सलाहियतूं ख़तमु करे छॾींदा। हिज़्बुल्लाह जंग में शामिल थी ग़लती कई आहे। ऐं हैदराबाद जे काज़िमाबाद वारे इलाइक़े में CDD जी कार्रवाई। पाबंदी मिलियल तनज़ीम जो कारकुन गिरफ़्तार। CDD इंचार्ज हैदर आसिफ हयात जो चमड़ाहे त गिरफ़्तार जवाबदार जे कब्ज़े मां दस्ती बम, हथियार ऐं ॿियो टेक्निकल सामान हथ कयो वियो।